तव्हां उन्हनि जी गुज़ारिश खणी हाज़िर थियो आहियां त सिंध जो बच्चो उहो हिंदू हुजे, सिख हुजे, मुसलमान हुजे, उहो रसूलुल्लाह सां मोहबत करे थो। पर रसूलुल्लाह सां मोहबत कंदड़ सिंध जा माण्हू उन्हनि खे हथरादू तरह मज़हबी जुनूनियत में जे ज़रिए सरकारी सरपरस्ती में हिते जाली पीर ऐं जाली मुल्ला पैदा करे ऐं सिंध जे तारीख़ी क़ौमी हैसियत ते हमले आवर थियनि था। उन्हनि कुवतुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त उन मदीने जे मीर वटि इहो त हुब्बुल वतनी मिनल ईमान, वतन सां मोहबत ईमान आहे। ईमान गैरत हूंदो आहे, ईमान अखलाक हूंदो आहे, सचाई ऐं शराफ़त हूंदी आहे। रसूलुल्लाह सां सिंध मोहबत करे थी, पर दारुल उलूम देवबंद जंहिंजी तालीम फ़िक्र उहो दलील ऐं दलाइल जो नालो आहे, उन में माण्हू चवनि था त जिनखे दारुल उलूम देवबंद जी तालीम जी का ख़बर कोन्हे, जिनखे ख़बर नाहे त मौलाना सिंधी सिंध खे मुक़दस सम्झी दस्तार फिटी करे छॾी त तेसि ताईं पग न पाईंदुसि जेसि ताईं सिंध ग़ुलामी मां निकिरे नथी। सिंध जो उन्ही आलिम मौलाना अब्दुल करीम ॿेर वारो साईं चयो हो त मां फतवा ॾियां थो त पंजाब जेको सिंध जो पाणी चोराए थो, डैम ऐं किनाल कढे थो, उहो गैर शरई आहे ऐं कुफर आहे जेको पंजाब करे थो। शाह वलीउल्लाह जो नुक़्ता नज़र, मौलाना सिंधी जो नुक़्ता नज़र, दारुल उलूम देवबंद जो नुक़्ता नज़र ऐं रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नुक़्ता नज़र, उनमें वतननि जी अहमियत आहे। अफ़गानी ऐं पठान इंसान आहिनि, क़ाबिल एहतराम आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जो वतन अफ़गानिस्तान कयो आहे, सिंध नाहे। बर्मा जे मुसलमाननि जो वतन अल्लाह ताला बर्मा कयो आहे, सिंध नाहे। बंगालनि जो वतन अल्लाह ताला बांग्लादेश कयो आहे, सिंध नाहे। तव्हां मज़हबी जुनूनियत में सिंध जे वतनी हैसियत जो इनकार करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो था। इहा ख़ालिद महमूद सूमरे जी जदोजहद जे ख़िलाफ़ नफ़ी आहे ऐं उनजी जदोजहद जी तौहीन आहे। तव्हां रसूलुल्लाह जी शान में उहे हथ ठोकिया माण्हू ॻाल्हाइनि था जेके किराए जा पैदावार आहिनि, ऐं रसूलुल्लाह जे नाले में जेके सियासत खे चिमकाइण चाहिनि था पंहिंजी खे, उहे मज़हबी आलिम न पर जाहिल आहिनि। रसूलुल्लाह जे ख़िलाफ़ कमु कंदड़ सभिनी इंसाननि खे हुन माफ़ कयो, छो त रहमतुल आलमीन आहे। रसूल जे नाले ते क़त्लेआम, फसाद ऐं फितनो तालीमात मोहम्मद जे ख़िलाफ़ आहे। तंहिं करे असां उन्हनि माण्हुनि खे चऊं था त वतन जी अहमियत एतिरी आहे, मिट्टी जी अज़मत एतिरी आहे त अल्लाह जा रसूल उन मिट्टीअ में दफ़न थींदा आहिनि। उहा मिट्टी वतन अरबुस्तान जी मिट्टी, रसूलुल्लाह जे जनम जी मिट्टी, उहा उन जाइ ते आख़िरी आरामगाह जी मिट्टी, उहा मदीने में आहे, उहा मके जी आहे। हू मकई अॻे हू मदनी आहे। इन करे त जंहिं शहर हुनजो तहफ़ुज़ कयो हो, हुन शहर जो वारिस थियो। तंहिं करे वतन ऐं मिट्टी जी अहमियत उहा सभिनी मज़हबनि में मुक़दस आहे। सिंध सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। रसूलुल्लाह जे नाले ते असांजी तारीख़ी वतन ते सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु, दरिया ते धाड़ो हणाइणु ऐं उहे सभु कुझु चुप कराए ऐं चवनि था त बंगाली हिते रहणु जाइज़ आहे। असां था चऊं त इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे, हर इंसान जो एहतराम आहे। सिंध इंसानियत सां मोहबत कंदड़ मुल्क आहे, पर मज़हब जे नाले में सिंध खे लुटे, सिंधियत खे फना कजे, इहो इनकार वतन आहे। इनकार वतन नाक़ाबिल माफ़ी ॾोह ऐं जुर्म आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी सिंधी मिट्टी जी इज़त जे करे मौलाना सिंधी सॾाईंदो। मुड़ुस माण्हू थियो सिंध वासियो, ज़रूरी न आहे त दोदनि जा पुट दोदा थियनि, चङनि पोयों चुटा बि थींदा आहिनि। तारीख़ पंहिंजी दुरुस्त कयो। सिंध खे दोदे सूमरे जी ज़रूरत आहे। कंहिं जाहिल
मुल्ले जी न आलमन जी ज़रूरत आहे। सिंध आलमन सां मोहबत कंदड़ मुल्क आहे। सिंध इंसानियत सां मोहबत कंदड़ मुल्क आहे। सिंध खे इहो एज़ाज़ हासिल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मूंखे सिंध मां थधिड़ी हीर थी अचे। उते सिंधी रहंदा हुआ, अफ़गानी ऐं बर्मी ऐं बंगाली न रहंदा हुआ। इहो वतन सिंधियुनि जो हो। तंहिं करे सिंध वतन जो एहतराम न आहे। जिन वटि वतन न आहे, इनकार वतन आहिनि, उहे सिंध जा दुश्मन आहिनि। सिंध जा वारसो सिंधू दरिया जो बचाइण, सिंध जो वजूद बचाइण ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात जे मुताबिक़ आहे। सिंध सिंधियुनि जो हज़ारनि सालनि जो वतन आहे। उते कंहिं जाहिल जे नाले ते ऐं नारे ऐं उनजे ज़िक्र जे करे वतन ते कब्ज़ो मंज़ूर न आहे। सिंधियो इस्लाम ऐं रसूलुल्लाह जो तहफ़ुज़ आसमान वारे लिखियो आहे त मां कंदुसि। तंहिं करे नबी करीम जो शान जो तहफ़ुज़ आसमान वारो कंदो, कूड़ो मुल्लो न कंदो। सिंध ऐं सिंधियत जो तहफ़ुज़ करोड़नि सिंधियुनि जे गैरतमंद सिंधी न्याणियुनि पुटनि जे मथां ज़िम्मेवारी आहे त धारी आबादगारी जी यलगार सिंध मां ख़तमु कराए।